बाशऊर सिंधियो क़ौमी कारकुनो जी सिंधु देश जी साईं जी एम सैयद। अॼु मां हिकिड़ी फोरी अपील खणी तव्हां सिंधियुनि सां मुखातिबु आहियां ऐं ख़ासि करे जेके सिंधी कराची में रहनि था, उहे सिंधी ॻाल्हाईंदड़ हुजनि या उर्दू ॻाल्हाईंदड़ हुजनि, उन्हनि समूरनि बाशऊर सिंधियुनि खे ऐं क़ौमी कारकुननि खे मां हिकिड़ी अपील थो कयां त सोशल मीडिया ते मूं कल्ह खां वठी इहो ॾिठो आहे त हिकु मासूम जंहिं पंहिंजे ज़िंदगीअ जी अञा शुरूआती न कई आहे, ॼण अञा उनजे अखियुनि में उहे ख्वाब जेके आहिनि उनजी उन ताबीर ई कान जेका ते रसियो आहे, ऐं उन मासूम जे अखियुनि में मूं जेको दर्द ॾिठो आहे, जेका पीड़ा ॾिठी आहे, हिकिड़ो अहसासु ॾिठो आहे ऐं ॼण त हिकिड़ियूं मायूसीअ वारा लम्हा जेके आहिनि उहे मूं ॾिठा आहिनि। छाकाणि त हू हिकिड़े मूज़ी मर्ज़ में रत जे कैंसर में मुब्तला आहे, जंहिंखे तमामु तकड़ी बुनियाद ते रतु खपे थो। इन करे मां समूरनि सिंधियुनि खे ऐं ख़ासि करे जेके कराची में रहो था या सिंध जे कंहिं बि शहर में रहो था ऐं तव्हांजो को कराचीअ में तालुक़ वारो वास्ते वारो सिंधी आहे, त उन सिंधीअ खे तव्हां कॉल कयो ऐं जेके कराची में रहो था पंहिंजे दोस्तनि खे, फैमिली मेंबर्स खे। ऐं मूंखे ख़बर आहे त हर हिकु माण्हू तमामु घणी मसरूफ़ ज़िंदगी गुज़ारे थो, सभिनी खे पंहिंजा कम कारियूं आहिनि, पर मां सम्झां थो त असांजे रत जो जेको हिकिड़ो फुड़ो आहे उहो उन मासूम ज़ैनुल आबिदीन उन जी ज़िंदगी ऐं उन जूं ख़ुशियूं जेके आहिनि से मोटाए सघनि थियूं। तंहिंजे करे ज़ैनुल आबिदीन जे लाइ मां अपील थो कयां, ब्लड जेको आहे बी पॉज़िटिव आहे, पर चवनि था त को बि कहिड़े बि यानी ग्रुप जो रतु तव्हां ॾींदो उहो उनखे मटा सटा थी उते मिली वेंदो। ऐं नंबर ॾिनल आहे जेको सोशल मीडिया तां मूं खयो आहे, त जंहिं बि सिंधीअ खे रतु ॾियण जो जेको ऐं लाज़मी रतु ॾियणु घुरिजे, उहो तुफ़ैल चांग जे नाले सां हिकिड़ो कॉन्टेक्ट जे लाइ नालो ॾिनल आहे ऐं राब्तो जेको आहे उहो गौर सां ॿुधो। फ़ोन नंबर ॾिनल आहे 0300242813। इहो जेको आहे सो नंबर ॾिनल आहे ऐं तुफ़ैल नाले चांग नाले इहो नंबर जेको आहे सो उन भाऊ जो आहे। सो मां तव्हां समूरनि सिंधियुनि खे अपील कयां थो त सोशल मीडिया ते तव्हां उहा तस्वीर, उहा जेका नंढड़ी क्लिप ॾिठी हूंदी हुन मासूम जी, ऐं मां तव्हांखे ॿुधायां त उहे जेके हुनजे अखियुनि मां हल्का ॻोढ़ा हुआ उहे मुंहिंजे ॼण त अंदरि ऐं रूह में लही विया आहिनि। ऐं हिकिड़ी मूंखे ॾाढी हिकिड़ी बेचैनी आहे त असां हिकु त पंहिंजे क़ौमी जज़्बे जो ऐं इंसानी फ़र्ज़ु बि आहे, ऐं मां चवां थो त सिंध जा ऐं ख़ासि करे कराचीअ जा जेके सिंधी आहिनि ऐं उर्दू ॻाल्हाईंदड़नि खे बि मां चवां थो तव्हां मिली करे ऐं वॾी तादाद में कराचीअ वञो। ऐं कराची मां तव्हांखे उनजी जेका एड्रेस आहे उहा ॿुधायां थो त डाउ मेडिकल हॉस्पिटल जेका आहे, डाउ मेडिकल हॉस्पिटल में वञो, पंहिंजो हॉस्पिटल में वञो ऐं उते मां त ईअं चवंदुसि त एतिरा वञो जो लाइव तव्हां जेको आहे पंहिंजी क्लिप रखो ऐं सॼी दुनिया खे सिंध खे ख़बर पए त असीं केतिरा ज़िम्मेवार जेके आहिनि से शहरी आहियूं, केतिरा ज़िम्मेवार ऐं रिस्पॉन्सिबल जेका असीं क़ौम आहियूं। असां कंहिंजो बि दर्द, कंहिंजी बि तकलीफ़ जेका आहे उहा असां नथा ॾिसी सघूं। इन करे मां हीअ अपील कयां थो, जेके मूंखे ॿुधो पिया, जेके मूंखे बाद में ॿुधंदो, उन्हनि समूरनि उन्हनि सिंधियुनि खे, क़ौमी कारकुननि खे ख़ासि करे त ज़ैनुल आबिदीन जेको आहे नौजवान हिकिड़ो मासूम जंहिं पंहिंजी ज़िंदगी अञा शुरू न कई आहे, उनखे असांजे तव्हांजे सभिनी जे रत जी ज़रूरत आहे। हिकिड़ो फुड़ो रत जो जेको आहे उहो ज़ैनुल आबिदीन जी ज़िंदगी, उन जूं ख़ुशियूं ऐं उन जी ख्वाबनि जी ताबीर बणिजी सघे थो। तंहिंजे करे ज़िम्मेवारी सां
इंतिहाई संजीदगीअ सां मां तव्हांखे अपील कयां थो, हे हथ ॿधी अपील कयां थो त तव्हां वञो ऐं ज़ैनुल आबिदीन जी ज़िंदगी ऐं ख़ुशियुनि खे मोटायो। महिरबानी। जीअं सिंधु देश, जीअं साईं जेम्स।